मीरपुर ख़ास में असिस्टेंट कमिश्नर खे मुबैना तौर थाने ते खणी वञण जे इल्ज़ाम हेठि SHO जूं मुअतली बाद लाकअप थियण जूं तस्वीरूं वायरल थी वयूं। ज़रियनि मूजिब मुअतल थियल SHO हिक ज़मीन जे मुबैना तकरार बाबति तालके हुसैन बख्श मरी जे असिस्टेंट कमिश्नर सऊद मनम खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ पंहिंजी ऑफिस में घुरायो हो, जॾहिं त कुझु ज़रियनि मूजिब खेसि थाने ते बयान रिकॉर्ड करण लाइ खंयो वियो हो। असिस्टेंट कमिश्नर जे खॼण या घुराइण ते इंतज़ामिया तहरुक में अची वई, जंहिं बाद असिस्टेंट कमिश्नर खे आला अख्तियारियुनि जी मुदाख़लत ते छॾियो वियो। बाद में DIG मीरपुर ख़ास कैप्टन रिटायर्ड अब्दुल्ला चाचड़ हिकु ऑर्डर जारी कंदे मीरपुर ख़ास जे टाउन थाणे जे SHO अमीन मरी खे मुअतल करे छॾियो आहे। साॻिए ऑर्डर तहत ॼाणायल SHO खे पुलिस लाइन रिपोर्ट करण ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर न छॾण जूं पिणु हिदायतूं कयूं वयूं आहिनि। होॾां सोशल मीडिया ते हिकु तस्वीर वायरल कई वई आहे, जंहिं में SHO अमीन मरी खे लॉकअप अंदरि ॾेखारियो वियो आहे। बाद में इंस्पेक्टर अमीन मरी खे 10,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ आज़ाद कयो वियो, जॾहिं त अमीन मरी ख़िलाफ़ केस में गवाह खेसि सुञाणण खां इनकार करे छॾियो हो।